छा थो लॻे तोखे? मुंहिंजे नज़र में त इहा ई शइ आहे त हिन सॼे केस जूं जेके बि कड़ियूं आहिनि इहे हिननि टिनि माण्हुनि सां मिलनि ऐं इहे टई माण्हू आहिनि जेके मेन माण्हू आहिनि हिन में। असांखे हिननि ते ई फोकस करणु घुरिजे। कमु असांजो हितां ई थिए। ख़ैर, सौराब जी धीअ माहिन मूंखे चांहि ते घर में इनवाइट कयो, पर मूं खेसि ॿाहिरि घुरायो आहे। मां चाहियां थो त हिकु प्रेज़ेंटेशन तयारु कई वञे जंहिंमें सौराब जो कंप्लीट प्रोफाइल हुजे ऐं उहो संदसि साम्हूं रखिजे। सर, माहिन सौराब जी धीउ आहे। खेसि ईअं न लॻंदो जो असां हेतिरनि सालनि खां सौराब खे टारगेट करे रहिया आहियूं ऐं उन ख़िलाफ़ु का साज़िश करे रहिया आहियूं। पोइ भेरे बि अहिड़ी स्टेटमेंट उन ॾिनी हुई। को इशू कोन्हे, उहो भले पंहिंजे स्टेटमेंट ते ई रहे। असां लाइ संदसि जी स्टेटमेंट ई फ़ाइदेमंद आहे। असां हुन जे माइंड खे चेंज करे वठंदासीं। ओके सर, मां ब्रीफिंग तयारु करे थो वठां। सर। अचो अचो यंग मैन। थैंक यू सर। हे ज़ीशान आहे। ही सुल्तान ऐं फरज़ाना सां गॾु हूंदो, उन्हनि जे हर मूवमेंट बाबति रिपोर्ट कंदो। ओके सर, मां हिन खे सभु कुझु सम्झाए थो छॾियांसि। असां जिन ॿिनि प्रोजेक्ट्स ते कमु कयूं पिया, उन्हनि ॿिन्हिनि प्रोजेक्ट्स जी ब्रीफिंग हिन खे ॾेई छॾ। ऐं मां त इहो बि चवंदुसि त हिकु भेरो हिन खे फायरिंग स्क्वाड ते वठी वञी हिन जो ट्रायल वठि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।